किस्सो नंबर 34 अल्लाह वारी विरासत। ॻाल्हि था कनि त हिकु ॾींहुं हिकु शख़्स वताए फ़क़ीर वटि आयो। खेसि चयईं त अॼु राति असांजी शादी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां बि हली दावत में शरीक थियो ऐं पताशा बि पंहिंजे हथनि सां विरहायो। फ़क़ीर हाउ कई, हिन सां गॾिजी उते पहुतो। दावत ॾींदड़ हिकु शख़्स वॾे पताशनि जी हड़ फ़क़ीर खे ॾिनी ऐं चयो त इहा माण्हुनि में विरहायो। फ़क़ीर चयो त ॾाॾे आदम वारी विरासत करियां या अलाह वारी। दावत ॾींदड़ चयो त भली खणी अलाह वारी विरासत कर। वताए छा कयो जो पताशनि वारी हड़ मां कंहिंखे 4 पताशा त कंहिंखे वरी बुक भरे ॾिनई, किन खे वरी मायूस मोटायई। इन ते धणियुनि खांसि पुछियो त इहो छा थो करीं? तंहिं ते वताए वराणियो त अलाह वारी विरासत पियो करियां। अलाह बि किन खे थोरो त किन खे घणो ॾींदो आहे। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।